नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त बिरियात सिटी में खबर ॾींदालूं। बिरियात सिटी भरिसां क़ौमी इशारात ते ममन खाई स्टाफ वटि हथियारबंदनि मुसाफ़िर गाॾियुनि खे बीहारे हथियारनि जी ज़ोर ते फुरलुट कई। फुर वाक़े दौरान क़ौमी इशारात ते गाॾियूं बीहण सबबि क़ौमी इशारा ब्लॉक थी वई। सवें गाॾियूं बीह वयूं जॾहिं त क़ौमी इशारात ते क़ाइम पुलिस चौकी ते वेठल एहलकार वाक़े वारे हंधि पहुची विया, जंहिं बाद हथियारबंदनि ऐं पुलिस विच में फायरिंग शुरू थी वई। फायरिंग सबबि पुलिस एहलकार वली मोहम्मद लंजार गोलियूं लॻण सबबि सख़्त ज़ख़्मी थी वियो, जंहिं बाद हथियारबंद फौरू फायरिंग कंदे फरार थी विया। मोटरवे पुलिस ऐं बिरियात सिटी पुलिस वाक़े वारे हंधि 1 कलाक देर सां पहुती, जितां ज़ख़्मी पुलिस एहलकार खे नौशरो फिरोज अस्पताल मुंतकिल कयो वियो, जिते तबई इमदाद ॾिनी वई। उन मौके ते मुतासिर मुसाफ़िरनि ऐं ड्राइवरनि ॿुधायो त हथियारबंद हथियारनि जी ज़ोरत ते 1 कलाक ताईं फुर कंदा रहिया। कलाक बाद पुलिस जे पहुचण ते फायरिंग कंदे हथियारबंद फरार थी विया। इतला ते SHO नौशरो फिरोज मुनीम लाड़क बि पुलिस अटालन सां गॾु वाक़े वारे हंधि पहुची तफ़सील वरिता ऐं बंदि थियल रोड खोलराए मुसाफ़िरनि खे मंज़िल तरफ़ रवानो कयो, जॾहिं त वाक़े जो केस दाख़िल नाहे थी सघियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।